दिलावर खान मां तव्हांजे इंतज़ार में हुउसि। सावल खान पहिरीं मूंखे तव्हां इहो ॿुधायो, चाबर खे तव्हां पूरो कयो या हू तव्हांजे हथनि मां निकिरी वियो? आयो त मां इन मसइले जे लाइ आहियां दिलावर खान, पर पहिरियों तव्हां मूंखे रावल खान जा हलवाल ॾी। कीअं? सौट हाणे बिल्कुलु ठीकु आहे। गोली चम मां लॻी निकिरी हुई। मां हुनखे मलम पटी कराए घर छॾे आयो आहियां। अल्लाह साईं जो एहसान जो बचा थिए। सावल खान हाणे तूं मूंखे जाबर जो ॿुधाए। जाबर ज़ख़्मी आहे, हुनखे टंग में गोली लॻल आहे। मां चाहियां थो त हुनजो पीछो कयां, पोइ इलाज लाइ कंहिं न कंहिं अस्पताल में ज़रूरु भॼंदो। माण्हू मोकिले ताड़के ॻोल्हे हथ कयोसि। जेकॾहिं हू ज़ख़्मी आहे न त पोइ हुनजे पोयां वञणु हाणे अजायो हूंदो। हू पाणे अकबर ख़ान तरफ़ वेंदो ऐं हुनजो इलाज बि अकबर ख़ान ई कराईंदो। दिलावर खान ईअं थी सघे थो त मता हो अकबर खान ॾे न वञे त पोइ हुन खां अलावा जाबर जे ॿिए कंहिं ठिकाणे जी तव्हांखे ख़बर आहे त पोइ उते वञी जांच करियोसि। पीछो कयां थो मां जाबर जो। जेकॾहिं हू अकबर खान जो ॻोठु न वियो आहे, किथे न किथे हथीको ज़रूरु थी वेंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।